सुनीतात काउंसिल के मखसूस सीटू न मिलण खिलाफ दरख्वास्त इलेक्शन कमीशन ने पेशावर हाई कोर्ट जो फैसलो मुअत्तल। सुप्रीम कोर्ट सुनीतात काउंसिल जे मखसूस सीटन बाबत दरख्वास्त ॿुधणीअ लाइ मंज़ूर करे वरिती। जस्टिस मंसूर अली शाह हुकुम में चयो आहे त मुअत्तली जो हुकुम मखसूस सीटन जी हद ताईं हूंदो जेकी मेंबर इस्ताफ़ी वेठा आहिनि उन्हनि खे कानून साज़ी में वोट ॾियणु घुर्जे। पेशावर हाई कोर्ट जे लॉजर बेंच सुनीतात काउंसिल जी मखसूस सीटू न मिलण खिलाफ दरख्वास्त रद्द करे छॾी हुई। सऊदी हुकूमत ऐं कंपनियूं सीड़पकारी लाइ पाकिस्तान खे तरजीह ॾेई रहियूं आहिनि। असांजी कोशिश आहे त ॿिन्ही मुल्कनि जो वापार हिक ॿिए सां लाॻापियल हुजे। सीड़पकारी बाबति सऊदी नाइब वज़ीर इब्राहिम मुबारक जो सीड़पकारी फोरम जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब चयाईं हू पाकिस्तान अची ख़ुशी महसूस करे रहियो आहे। संदन दौरो पाकिस्तान जे गुज़िरियल दौरे जी कड़ी आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में बहितरीन लाॻापा आहिनि। बेहतरीन मौशी पॉलिसी सबब मौशी सुधार अची रहिया आहिनि। तवानाई जो मसलो हल करण जूं कोशिशूं कई पियूं वञनि। परॾेही सीड़पकारी खे वधाइण जी कोशिशूं करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो सीड़पकारी फोरम जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब संदसि समराहित खेनि एक्सपोर्ट पॉलिसी ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। हुकूमत जो कम पॉलिसी फ्रेमवर्क ॾियणु आहे। प्राइवेट सेक्टर खे हाणे लीड करणु घुर्जे। सऊदी सीड़पकारी सां नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा मिलंदा। असां सभिनी खे गॾिजी अॻिते वधण जी ज़रूरत आहे। असां चाहियूं था त मुल्क मां मायूसी वारी लहर ख़त्म थिए। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक याम कमाल ऐं अता तारिर जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त सऊदी अरब जा केतिराई सीड़पकार ख़ानगी तौर पाकिस्तान अची रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ मरहलनि में सऊदी वापारी पाकिस्तान में सीड़पकारी कंदा। पाकिस्तानी सीड़पकारनि खे वापार में किरदारु अदा करण जो मौक़ो मिलंदो। पाकिस्तान में मौसमियाती तब्दीली खां वॾो को ख़तरो मुल्क लाइ ॿियो कोन्हे। सुप्रीम कोर्ट में जस्टिस मंसूर अली शाह जा मौसमियाती तब्दीली अथॉरिटी क़ाइमु करण बाबति केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त एतिरनि सालनि बाद अथॉरिटी क़ाइमु नाहे थी सघी। अटॉर्नी जनरल इन मामले खे ॾिसे। जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो आहे त सोशल मीडिया लाइ कानून मौजूदु नाहे पर अथॉरिटी जोड़ी वई आहे। जेका अथॉरिटी क़ाइमु करणी आहे उहा ठाहिनि कोन था। जेकी नाहे ठाहिणी उहा ठाही वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही जे दौरे ते अॼु मंझंदि कोयटा पहुचंदो। सदर आला सित इजलासनि जी सदारत कंदो। आसिफ अली ज़रदारी सां बलूचिस्तान जो गवर्नर वॾो वज़ीर ऐं पीपल्स पार्टी अॻवान मुलाक़ातूं कंदा। सदर जे मामले वॾे वज़ीर सरफराज़ भुट्टी तरफ़ां आजाण पिणु ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी दारनि खे खांगाइण वारे मामले ते हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ कमेटी जोड़े छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जुड़ियल कमेटी में शहरी रहमान, नवीद कमर ऐं सलीम मांडवीवाला शामिल। कमेटी दारनि खे खांगाइण वारे मामले ते वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हियूं कंदी।
यामशहर में मोटरवे M9 ते ट्रोलर ऐं मुसाफ़िर वैन में टक्कर, 3 मुसाफ़िर फौत, 10 खां वधीक ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। रेस्क्यू अमले मूजिब मुसाफ़िर वैन कराची खां हैदराबाद वञी रही हुई। गंबट में हादसे के नतीजे में हिकु ॼणो फौत, हिकु शख़्स ज़ख़्मी थी पियो। खुड़ा लिंक रोड ते ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल में टक्कर थियण सबब 40 वरीअ जो गुलाम नबी सियाल मौके ते ई फौत ऐं जावेद मेमण ज़ख़्मी थी पियो। जैकबाबाद में गड़ी खैरो जैकबाबाद रोड ते बेकने मोटरसाइकिल में टक्कर, औरत इमामज़ादी ब्रोही फौत थी वई। अब्दुल खालिक ब्रोही सख्त ज़ख़्मी थी पियो। दरिया खान बरी में उरड़ीअ जी वबा ते साबितो न थी सघियो। वधीक हिकु मासूम नीगर उरड़ी ते गे फौत थी वियो। ॻोठ जुमा खान लाशारी में उरड़ी में वरतल 1.5 वरीअ जे हयाती वेठो। हफ़्तो अॻु 3 वरीअ जी नीगरी गुलशेरा फौत थी चुकी। गजा में इसराइली फौज जी बरबरीअ जारी 24 कलाकनि दौरान रफ़ा ते हमलनि में वधीक 22 फ़लस्तीनी शहीद थी पिया। आम शहरनि खे रफ़ा ख़ाली करण जो हुकुम। इसराइली फौज 5 खां वधीक रिहायशी घरनि खे निशानो बणायो। फ़लस्तीनी मज़ाहिमती तंज़ीम हमास जे जंगजुअनि जे हमलनि जे टे इसराइली फ़ौजी मारिजी विया। अरब मीडिया मूजिब इसराइली फौज रफ़ा में पनाह वठंदड़ आम शहरनि खे बिना देर इलाइक़ो छॾण जा हुकुम जारी करे छॾिया। ऐं ध्यान रुगो सोभ वर्ल्ड कप ट्रॉफी खणी ईंदासीं। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मासी में ट्रॉफी खटण जी कोशिश कई हुई। टेस्ट मैच जी कारकर्दगी खे T20 सां नथो मिलाए सघिजे। मोहम्मद हारिस जे टॉप ऑर्डर में जाइ नथी ठहे। आमिर जमाल खे पॉलिश थियण में वक़्तु लॻंदो। हसन अली बैकअप में आहे, टॉप 15 में नाहे।